بسم الله الرحمن الرحيم. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الحمد لأهله والصلاة والسلام على أهلها. أما بعد فقد قال الله تعالى في كتابه المجيد. بسم الله الرحمن الرحيم. يا أيها الذين آمنوا كتب عليكم الصيام كما كتب على الذين من قبلكم لعلكم تتقون. اللهم صل على محمد وآل محمد. मोहतरम नाज़रीन अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। जीअं त रमज़ान शरीफ़ जो महीनो हली रहियो आहे ऐं रमज़ान शरीफ़ में अल्लाह ताला इंसाननि ते रोज़ा वाजिबु कया आहिनि, जंहिंजो सरियनि हुकुम क़ुरान करीम में ज़िक्र कयो वियो आहे। जीअं ही आयत जेकी तिलावत करण जो शरफ़ हासिलु कयो आहे, अल्लाह ताला फरमाए थो त ए ईमान वारो तव्हां ते रोज़ा फ़र्ज़ कया विया आहिनि, जीअं तव्हां खां पहिरियनि उम्मतनि ते बि फ़र्ज़ कया विया हुया। इन जो फ़ाइदो इहो आहे त तव्हां मुतक़ी थी पओ। लिहाज़ा रोज़ेदार जेको रोज़ो रखे थो उनजी वॾी फ़ज़ीलत आहे, उनजी वॾी अज़मत आहे। ऐं रमज़ान शरीफ़ जो महीनो उहो अज़मतनि ऐं बरकतनि वारो महीनो आहे, जंहिंजी ख़ासियत ख़ासि इहा आहे त अल्लाह ताला जो दस्तरख़ान आहे, अल्लाह ताला मेज़बान आहे ऐं तमामु ईमान वारा उनजा महिमान आहिनि। ज़ाहिर आहे महिमान खे घुरिजे त पंहिंजे मेज़बान जे दस्तरख़ान ते मेज़बान जे दस्तरख़ान जे तक़ाज़नि खे मद्देनज़र रखे करे उते पंहिंजे पाण खे हाज़ुर सम्झे ऐं मेज़बान जे लाइ इहो आहे त जेतिरो उनखे वस में आहे पंहिंजे वस आहार महिमान जी इज़त करे ऐं उनजो आदर भाव करे। अॼुकल्ह जी दुनिया में अगरि असां कंहिंजे दर ते महिमान थी वेंदासीं त अॻे जो मेज़बान जो जेतिरो वस हूंदो ओतिरी असांजी इज़त कंदो। तव्हां असां वेही करे सोचूं त जेको काइनात जो ख़ालिक हुजे, जेको काइनात जो मालिक हुजे, जंहिंजे ख़ज़ाने में कंहिं शइ जी बि खोट न आहे ऐं जेको कंहिं जो बि मोहताज न आहे, त पोइ असां उनजा महिमान हुजूं त पोइ असांखे उहे पंहिंजे ज़ात जे तरफ़ां केतिरा इनाम ऐं अजूर अता कंदो, उनजो शुमार असां नथा करे सघूं। लिहाज़ा रमज़ान शरीफ़ जे महीने में काफ़ी सारा रोज़ेदार जे लाइ आदाब आहिनि ऐं रोज़ेदार खे रमज़ान शरीफ़ में पंहिंजे अख़लाक़ खे सुधारणु घुरिजे। जीअं रिवायात में असांखे मिले थो त जंहिं बि शख़्स रमज़ान जे महीने में पंहिंजे अख़लाक़ खे सुठो कयो, पंहिंजे अख़लाक़ खे सुधारियो, अल्लाह ताला क़यामत वारे ॾींहुं उनखे पुलिस रात तां आसानी सां गुज़ारे छॾींदो, जॾहिं त ॿिया माण्हू उतां गुज़रण खां परेशान हूंदा। अख़लाक़ हिकु वॾी अहमियत रखे थो पियो। जीअं उलमा जो कौल आहे ऐं इमाम मासूमीन अलैहिस्सलाम जे रवाया जी नज़र में त जंहिं बि शख़्स वटि अख़लाक़ आहे त उन वटि हर शइ आहे ऐं जंहिं वटि अख़लाक़ न आहे त उन वटि का बि शइ न आहे। जॾहिं त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बि पंहिंजी बेअसत जो मक़सदु इहो ई ॿुधायो त मूंखे मोकिलियो वियो आहे ताकी आऊं अख़लाक़ जी बुलंदियुनि खे माण्हुनि ताईं पहुचायां। अख़लाक़ हिकु वॾी शइ आहे, लिहाज़ा रोज़ेदार जे अख़लाक़नि में इहो शामिलु थिए थो। ऐं जेको कुझु बयानु कयूं था पिया रिवायात जी रोशनी में, इहा शइ रिवायात में ज़िक्र थियल आहे। ऐं इमाम मासूमीन अलैहिस्सलाम खां रोज़ेदार खे खपे त रोज़े में रमज़ान जे महीने में पंहिंजे वॾनि जी इज़त करे ताकी क़यामत वारे ॾींहुं उन्हनि जी बि इज़त कई वञे। रोज़ेदार खे खपे त ॿियनि जे यतीमनि ते रहम करे ताकी उन खां बाद बि उनजे यतीमनि ते रहम कयो वञे ऐं आख़िरत में बि अल्लाह ताला रहम जी निगाह सां उन ते नज़र कंदो। रोज़ेदार खे खपे त पंहिंजे रिश्तेदारनि सां सिल रहमी करे ताकी आख़िरत में अल्लाह ताला उन सां सिला रहमी करे। जेको पंहिंजे रिश्तेदारनि सां क़ता रहमी कंदो त क़यामत वारे ॾींहुं अल्लाह ताला उन खां क़ता रहमी करे छॾींदो। रोज़ेदार खे खपे त निमाज़ जे वक़्तु अल्लाह ताला जी बारगाह में पंहिंजे हथनि खे बुलंद करे ऐं निमाज़ जे वक़्तु अल्लाह ताला खे ॿाॾाए ऐं पुकारे। इहा निमाज़ जे वक़्त जी ख़ासि ख़ासियत आहे। जेको बि इन वक़्तु अल्लाह ताला जी ज़ात खे पुकारे थो, अल्लाह ताला उनजो जवाबु लब्बैक या अब्दी सां जवाबु ॾिए थो पियो। ऐं निमाज़ जे वक़्तु इंसान जूं दुआऊं क़बूल थींदियूं, अल्लाह ताला उन दुआउनि खे क़बूल करे थो पियो। लिहाज़ा रोज़ेदार ऐं जेके रोज़ा रखनि था, असांखे खपे त जेके बि रोज़े रखण जा आदाब आहिनि असां उन्हनि खे पूरो कयूं ताकी असां हक़ीक़ी रोज़े रखण वारनि में शुमार थी वञूं। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह।